नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान तोड़े सिंध जे ॿियनि शहरनि जीअं घोटकी में बि कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾियारो निहायत जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो आहे। कश्मीरियुनि सां यकजहती तौर रैलियूं कढियूं वयूं आहिनि। हिन सिलसिले में मेडिकल स्टोर यूनियन घोटकी पारां यूनियन जे सदर विजय कुमार मोटवाणी, राणा रियाज़, संतोष कुमार, मुकेश कुमार, दिलीप कुमार, सैयद शकील शाह, लखी राम ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कादरपुर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई है। इन मौके ते थियल रैली खे खिताब कंदे अॻुवाण चयो त असां पाकिस्तान जी अवाम कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहियूं। अॻुवाण चयो त भारत पारां कश्मीरियुनि मथां गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां ज़ुल्म जारी है। बिना कंहिं ॾोह जे बेगुनाह कश्मीरियुनि खे क़त्ल कयो पियो वञे, पर तंहिं हूंदे बि अक़वामी मुतहदा अलाए छो ख़ामोश आहे। अॻुवाण चयो त असां पाकिस्तान जी अवाम हर ॾुख सुख में कश्मीरियुनि ऐं पाक फ़ौज सां गॾु आहियूं। अॻुवाण वधीक चयो त पाक फ़ौज कश्मीरियुनि जी आज़ादी लाइ कदम वधाए, असां अवाम बि रत जे आख़िरी फुड़े ताईं आज़ादी ताईं साथ जारी रहंदो। इन मौके ते पाक फ़ौज जिंदाबाद, भारतीय फ़ौज ऐं हुक्मरान खिलाफ सख्त नारेबाजी कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।